पई खणे पसा हाँ बता बता नहीं 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 उठ अच्छे बैठो कपाल तपे अच्छे अच्छे सावन जी ठंड केतरा मेल परे तुझी कड़ी बदतमीजी हुई जो तोड़ा हाल है केतरो पंधा है पुत्र गड में टिकाई का गडल तो बैठी हुई है नहीं पुत्र तो खेदे इस तरह के बीमार पथा टाका लगी पई है घड़ी सवा रखी बनी हाँ पुत्र रात खावटी पानी जो करो कतरो लाए सब बोलिया प्या बर नहीं वो सब अल्लाह ही वसा है पुत्र सावन जी ठंड भी जहर थी चुकी है तो छाता करे सको सब्र कर पुत्र सारी जिंदगी में यही लिखना होया पुत्र निटहन भी ये तेरे उखाड़े निकली तो पई लिसी तो वेल न सवेला खाली खणी बस निकली तो पई पुत्र सिजने से बांधा है किथे दी सटे न बजाई दी ठरे तो पोत पानी भरी अच सुभाणे तू काछे वञ हिकु बि ॻोठ न रहिजांइ सभिनि खे मुंहिंजो मैसेज ॾिजांइ त मां 12 तारीख़ इलेक्शन जे बारे में उन्हनि सां मिलण पियो अचां। आमिर खान कुछ अहिड़ा बि ॻोठ आहिनि जिन ताईं पहुचण असां लाइ वॾो मसइलो आहे। असांजी 4 व्हील गाॾी कायो आहे रस्ते में का बि तकलीफ़ न ईंदी
उहो त ठीकु आहे पर कंहिंखे पाण सां गॾु वठी वञा। मंज़ूर ऐं हमीद खे पाण सां गॾु वठी वञे। जेकॾहिं राति पइजी वञे त रही पइजांइ, मतिलबु त को हिकु ॻोठ बि मिस न कजांइ। दरिया ख़ान जानू ऐं छानण वारनि खे बि मुंहिंजो मैसेज ॾिजांइ त पूरो अरेंज कनि ऐं पंहिंजनि माण्हुनि खे गॾु कर। हा बाबा साईं, मां चङी तरह सम्झाईंदुसि। अब्दुल्ला, ईअं सम्झ त काछे जा सभई ॿार तुंहिंजे मथां आहिनि। हीअ इलेक्शन पाण खे खटणी आहे, छो जो मुंहिंजे अॻियां वॾो चैलेंज आहे। ज़हीर ख़ान, इंशाअल्लाह काछे जूं सभु पोलिंगूं असां ई खटींदासीं। भला अॼु ताईं कंहिं कंध कढायो त न आहे, पूरे काछे में अव्हांजो असरु आहे। तूं हीअं कर, शाम जो गाॾी वञी घर बि आहे, जीअं असुर जो हितां निकिरण में देरि न थिए। ठीकु आहे, मां राति मंज़ूर ऐं हमीद खे ॿुधाए छॾींदुसि। ठीकु आहे, तूं हल भले। ॾाढे आदम जो ॻोठ हीअ आहे? हीअ असांजे ॻोठ चङो आहे। मूंखे तव्हांजे चङे मुड़ुस सां ॻाल्हाइणो आहे ऐं मूंखे हुन सां मिलणो बि आहे। असां अव्हां सां शहर खां मिलण आया आहियूं। अमीर अली खान जा माण्हू आहियूं। अॼु तव्हांजे चङे मुड़ुस सां मिलणो आहे ऐं अव्हां जा मसइला हल करणा आहिनि। इलेक्शन जे बारे में अव्हांखे आगाह करण आया आहियूं। सुठो थियो तव्हां मिली विया आहियो। असांखे वापसि बि वञिणो आहे। अर्ज़ु इहो आहे त असांखे अमीर खान काछे जे माण्हुनि सां मिलण लाइ मोकिलियो आहे। 12 तारीख़ ते तव्हां सभु ॻोठ वारा गॾु हुजिजो। इलेक्शन पई अचे, उन जे बारे में साहब अव्हां सां कुझु ॻाल्हियूं कंदो। अमीर खान हितां जा ॾुख ऐं मसइला ॿुधंदो। इंशाअल्लाह तव्हांजा सभु मसइला हल थी वेंदा। वोटनि जी पारत अथव। ॾाॾा, हाणे असां मोकल वठंदासीं। रस्ता ख़राबु आहिनि, वॾो पंधु आहे। चङो ॾाॾा, बसि साहब जी पारत अथव। इंशाअल्लाह 12 तारीख़ सां साहब सां गॾु तव्हां वटि ईंदासीं। घणी मुंद खां पोइ तोखे मुरकंदे ॾिसी ईअं पियो लॻे ॼण वरियनि जी उञ बुख लही वई हुजे। ॿुधा, छो पियो मुरकी? तुंहिंजे करे मुरकियो आहियां। तूं यको नाहे खिली न। मूं तोखे चयो त कोन त तूं खिल। केतिरनि महीननि खां वठी तुंहिंजी दिलि जो पखी बेवसी जी अंधारी में लुटिजे पियो। सोचम त कुछ पल तोसां खिला। मल्हार, मूंखे अहिड़े कूड़े दिलासे में खिलण जी हेर न विझ जो ॿाहिरि में कान ऐं अंदर में लुड़क वहायां। जॾहिं तूं दिलि सां खिले तोखां वॾा टहक मां ॾींदुसि। जॾहिं बि तुंहिंजी अखियुनि में ॾिसंदो आहियां
दिलि अंदर जे दूध में दुखी पवंदी आहे, ॿरंदी आहे, पचंदी आहे। जॾहिं खां मां सांभर में आयो आहियां तोसां गॾु वेही मन जूं ॻाल्हियूं न कयूं अथमि। एतिरी अयाणी बि न आहियां, सभु सम्झां थी। जंहिंजे पेट में पारूथा टुकर बि न हुजनि उहे वेही कहिड़ा अंदर जा हाल ओरींदा। सुखी कॾहिं पंधु खुटंदो, कॾहिं तोड़ो रसंदासीं ऐं ॾुखनि जी पुॼाणी थींदी। इंसाननि जे ॾेह में रुगो ॾुकर असांजे कर्मनि में लिखियलु आहे। लिखियो मंझि निराड़ कलम क्याड़ी न वहे। असांजी क़िस्मत हिन हयाती घरण जूं मेखूं जो हणी छॾियूं आहिनि। केतिरो बि रोऊं पिटियूं कुझु बि न वरंदो। हा सुखी, असीं जबलनि जा बांदी आहियूं, इंसाननि जी दुनिया खां कटियल बुख जा क़ैदी आहियूं ऐं आसमान जा गेजू आहियूं जंहिंखे हर घड़ी रोई ॾिसंदा आहियूं त कॾहिं तो कारा वेस करे असां ग़रीबनि जी लांडियुनि ते वसे। बस कर, मां वरी रोई न ॾियां। उते त घर हलूं। न शेरल न, साहब खान ईअं हरगिज़ नथो करे सघे। जान खान ईअं थी सघे थो, कुर्सीअ ख़ातिर सभु कुझु करे सघे थो। जान खान शेरल सच थो चवे, हू हिन वक़्तु कुझु बि न ॾिसंदो। केरु मरे थो केरु बचे थो। काबिल, मां साहब खान जी ज़िंदगी जो सौदो पल भर में करे छॾींदुसि जेकॾहिं ज़हीर खान जे वार खे बि तओ आयो। जान खान, मूंखे लॻे थो त साहब खान कुझु माण्हू कची मां घुराया आहिनि ज़हीर खान खे मारण जे लाइ। मूं ज़हीर खान जे हिफ़ाज़त जो वचन कयो आहे शेरल, पर जेकॾहिं पाणी सर तां टपी वियो न त पोइ मजबूरन मूंखे बि हथियार खणणो पवंदो। पोइ जेको ॾाढो। छो न शमीर खान खे खंभे खणी अचूं, सॼी ॻाल्हि चिटी थी पवंदी। ईअं ई करणो पवंदो वॾा। शमीर खान साहब खान जो सॼो हथ आहे, उनखे खणी था अचूं। शमीर खान ज़िद करे ऐं न अचे त? हा काबिल, असीं पक करण खां पहिरियों अहिड़ो कदम कोन खणंदासीं ऐं शमीर खान खे हथु करणो पवंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि साबित थी त पोइ इलेक्शन में माण्हू वोट ॾियण कोन ईंदा, सिर्फ़ वीरानो हूंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, को बि हिरास न पकड़िजो ऐं न ई वरी का गोली हलाइजो। ऐं सुभाणे हर हाल में मूंखे शमीर खान हिते खपे थो। पोइ तव्हां फ़ैसिलो कयूं अचिजो। ठीकु आहे, सम्झी वियासीं। तव्हां सभिनी खे इन जे करे घुरायो अथमि त जेको ॿिए ॾींहुं आदम जे ॻोठ में थींदो उहो तव्हांखे ॿुधायां। दादा असां सम्झो न। अब्बा, तव्हां इहो त ॿुधो हूंदो त राकास ॻोठनि जा ॻोठ खाई छॾींदा आहे। राकास? हा पुट, उहे राकास जेकी इंसान जो रत पी उन जूं हयातियूं ख़तमु करे छॾींदा आहिनि। ॿिए ॾींहुं शहर जा राकास ईंदा जेकी सवें सालनि खां वठी ग़रीबनि जो रत पिया चुसनि। ॿिए ॾींहुं असांजे ॻोठ में अचनि पिया। छा ॻाल्हि आहे मल्हार? ॾाॾे जी ॻाल्हि ॿुध। मूं इन जे करे तव्हांखे घुरायो आहे त पंहिंजो पाण ऐं पंहिंजनि बचनि खे उन्हनि खां लिकायो, न त सभु काछे वारा बचनि समेत खाजी वेंदो। राकासनि जे खाजण खां उहा बुख उन भली आहे असांखे। ॾाढा असीं काछ जा पत्थर आहियूं, भली सालनि जा साल असांजे पेट में पाणी ऐं अन्न न हुजे, पर आकाशनि सां अहिड़ो माड़ो अटकाईंदासीं जंहिंजा पड़ाड़ा सदियुनि ताईं हिननि डूंगरनि मां न वेंदा। ॾाढा असां छिपनि ते खेॾी पलिया आहियूं, हिते जेकी बला ईंदी वापसि न मोट। सोनल पुट, कोन बची सघंदासीं उन्हनि खां। हू जबलनि खे बि खाई छॾींदा आहिनि। उन्हनि जी हिक गीत सां दरिया सुकी विया, लखे इंसान मरी विया। ॾाॾा, पोइ असीं छा कयूं? सुभाणे सभु नंढा वॾा हेॾां अचण जे लाइ दगाई कसब बंदि करे छॾियो।
मल्हार पुट इहे राकास त मूं बि ॾिठा आहिनि। ॾाॾो इब्राहिम ठीक थो चवे। पुट पत्थरनि सां दग बंदि करे छॾियो ऐं सुभाणे खां वठी पंजनि बचनि ॿारनि खे ॿाहिरि न कढिजो। ठीकु आहे अम्मा, सुभाणे असां सभु नंढा वॾा गॾु थी ॻोठ जा सभु गस बंदि करे छॾींदासीं। बाबा साईं, मूं अक्सर इहो पढ़ियो आहे त तव्हां सूबाई असेंबली में घटि ॻाल्हाईंदा आहियो। इन करे जो असेंबलियुनि में डिसिप्लिन नाहे रहियो ऐं बेतुका जुमिला इस्तेमालु कया वेंदा। बाबा साईं, हिन जो इहो मक़सदु न आहे जो इंसानु ख़ामोश रहे ऐं पंहिंजे हक़ वठण खां क़ासिर रहे। ज़हीर पुटु, मूं बि इहो ई सोचियो आहे। जेकॾहिं असां अक्सरियत सां खटे आयासीं त हिन भेरे घणो कुझु ॻाल्हायूं ऐं पंहिंजा जाइज़ हक़ बि वठी ॾेखारींदासीं। बाबा साईं, असांखे जेके ग़रीब वोट ॾेई एतमाद कनि था, उहे छो उन्हनि सां नाइंसाफ़ी थिए पई? सलमा थी, इहो तुंहिंजो सुवाल बिल्कुलु दुरुस्त आहे। असीं कॾहिं बि पंहिंजे गिरेबान में जाती न आहे, पर हिन भेरे ग़रीबनि जे लाइ मां भरपूर जिदोजहद कंदुसि ऐं उन्हनि खे हक़ वठी ॾींदुसि। ऐं इहो उन्हनि जो राइट आहे। जेके ज़िंदगी जूं सहूलियतूं आहिनि उहे ग़रीबनि खे वठी ॾियणु घुरिजनि। बाबा साईं, मूं ॿुधो आहे त तव्हां काछे जी साइड ॾे विज़िट ते पिया वञो। हा धीअ, कुझु ॻोठ अहिड़ा आहिनि जेके नक्शे ते त आहिनि पर असांजी नज़रुनि खां ओझल आहिनि। सुभाणे ओॾां पियो वञे, दुआ कजो। असांजूं अव्हां खे हर वक़्तु दुआऊं आहिनि, अव्हीं सोभारा थींदव। हिन भेरे असां कुझु नवां अमल अख़्तियार कंदासीं। मूंखे यकीन ऐं उमेद आहे त साहब ख़ान हिन भेरे बुरी शिकस्त खाईंदो। अलाह कंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।